काजी जुल्फकार ते हमले कंदड़ जवाबदार गिरफ्तार कयो। काजी जुल्फकार जा जवाबदार गिरफ्तार कयो। दहशतगर्दी बंद कयो। काजी जुल्फकार ते हमलो कंदड़ जवाबदार गिरफ्तार कयो। नाज़रीन, खैरपुर नाथन शाह मां रिपोर्टर जानी नईम शेख जी रिपोर्ट मुजिब खैरपुर नाथन शाह में नौशेरो फिरोज़ जे साफ़ी काज़ी ज़ुल्फ़कार ते हमलो कंदड़नि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सैयद आज़ाद बुखारी जी अॻुवाणी में मेहराण प्रेस क्लब जे सथ पारां हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो ऐं जवाबदारनि जे ख़िलाफ़ छिते नारेबाज़ी कई वई। मुज़ाहरे में वापारियुनि, शहरियुनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहरे में वापारी अॻुवाण एजाज़ सूमरो, आज़ाद बुखारी, इरशाद खोसो, हमीद गोज़ाई, डेकी बलोच, मोहम्मद असलम शेख, शकील सूमरो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त क़लम धड़ियुनि खे को बि तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे। केतिरा ई सहाफ़ी हक़ सच लिखण ते शहीद कया विया आहिनि। अहिड़ी तरह ताज़ो ई नौशेरो फिरोज़ जे सहाफ़ी काज़ी ज़ुल्फ़कार जे मथां हमिलो कयो वियो आहे, जिन जी FIR बि दाख़िल कई वई आहे। अफ़सोस उन ॻाल्हि जो आहे त हिन वक़्त ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो वियो आहे, जिन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। इन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे, न त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।